अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियोस मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पापनगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो छा थियण वारो आहे या पहिरियां ड्रामे में पापनगर ड्रामे में छा थी चुको आहे सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कंदा महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा विसारींदा। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों पापनगर ड्रामे ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिसंदो त मल्हार आज़ादु थी वेंदो, रेस बालाज ख़ान मल्हार खे आज़ादु कराईंदो। ऐं जीअं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाई उन खां पोइ जेको आहे त सारंग ऐं मल्हार जो वॾो तकरार थियण वारो आहे। मतिलबु त मल्हार ऐं सारंग जेको आहे हिक ॿिए जा जानी दुश्मन थी वेंदा, छाजे करे त मल्हार जेको आहे त उनखे पूरी पक आहे त सारंग मूंखे गिरफ़्तार करायो हुयो, पर सारंग उनखे गिरफ़्तार न करायो, रेस बालाज ख़ान उनखे पुलिस जे हथां गिरफ़्तार करायो। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस शाहनवाज़ खे ख़बर पइजी चुकी आहे त उनजी नंढड़े जी शादी रेस बालाज ख़ान जी धीउ सां थी वई आहे, उनजी वायूं बताल थी वियूं आहिनि। ऐं ॿिए पासे खां मंठार जेको आहे ॾाढो परेशान आहे, छो त हुनजी राणीअ सां मोहबत कंदो हुयो ऐं राणीअ जी शादी रेस बालाज ख़ान जे भाइटे सां थी वई आहे। उनखे ख़बर पइजी वई आहे मंठार खे, मंठार जेको आहे त हाणे गद्दारी कंदो रेस बालाज ख़ान सां। ऐं गद्दारी छाजे करे कंदो, जेके बि क़ैद खाने में माण्हू हूंदा उहे सभु जेको आहे त आज़ादु कराए छॾींदो मंठार। इहा वरी गद्दारी रेस बालाज ख़ान सां मंठार कंदो। ऐं ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको मुंशी आहे उनखे ख़बर पइजी वेंदी। दोस्तों